कयां थो त उन ते बि जेको आहे पंहिंजो जेको आहे किरदारु अदा कंदा छो त जेको आहे बदमनी जेको आहे तमामु घणी रही आहे गुज़िरियल जेको आहे हिन सॼे साल में 2025 में बदमनीअ जो जेको आहे तमामु घणो वॾो इशू रहियो। उन खां अलावा जेको आहे लालू रोक जी सफ़ाई जो जेको आहे आम इशू आहे त जेको आहे 17 या जेको आहे 12 लख बजट हुजण जे बावजूदि जेको आहे लालू रोक गंद ऐं जेको आहे किन में जेको आहे लुड़े थो पियो। उन खां अलावा जेको आहे किरास ऐं नालियुनि जो जेको आहे इलाही इशू आहे जेको आहे रुगी लालू रोक जो इशू न आहे सॼी सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे तबाह लॻो पियो आहे। हिन जेको हेल्थ जेको आहे ॾिसो था सॼी सिंध जी तबाह लॻी पई आहे। तालीम सॼी सिंध जी जेको आहे तबाह लॻी पई आहे। सॼी सिंध में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे। कबीलाई तकरार जहिड़ा रोज़ असांजी जेको आहे नौजवाननि जूं ज़िंदगियूं गिड़काइनि था पिया। गुज़िरियल जेको आहे 2 ॾींहं अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त शिकारपुर में हिकिड़ो जेको आहे तमामु हिकिड़ो जेको आहे अलमनाक वाक़ियो पेश आयो। हिकिड़ो घोट जेको आहे पंहिंजे कुंवार जेको आहे माण्हुनि लाइ शादी वारे ॾींहुं जेको आहे अञा लावां ई न लधियूं अॻु में जेको आहे हुनखे शहीद कयो वियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त समाज खे जेको माण्हू डिलीवर करे थो जेको कुझु ॾिए थो उहो ई जेको आहे हमेशह ज़िंदा रहे थो तारीख़ में ऐं उनखे ई जेको आहे यादि कयो थो वञे। छो त हिन वक़्तु जेकॾहिं असां हैदर बख्श जतोईअ खे यादि कंदा आहियूं त उनजे जेको आहे किरदार जे करे जेकॾहिं हिन वक़्तु असां जेको आहे फाज़ू राहू खे जेको आहे यादि कयूं था पिया त उनजो जेको आहे समाज लाइ ऐं जेको आहे हारियुनि जे लाइ हिकिड़ो किरदारु हुयो। जेकॾहिं असां पलेजो साहिब खे जेको आहे यादि कयूं था त उनजो हिकिड़ो सियासी ऐं समाजी जेको आहे हिन जेको आहे धरतीअ लाइ ख़िदमतूं हुयूं ऐं उनजो जेको आहे हिकिड़ो किरदारु हो। जेकॾहिं साईं जेमशेद खे जेको आहे अॼु बि असां हुन सां यादि कंदा आहियूं त उनजो हिकिड़ो फ़िकिर हुयो जंहिं हिन क़ौम ऐं धरतीअ खे जेको आहे फ़िकिर ॾिनो। तंहिंजे करे जेको बि हिन धरतीअ खे हिन जेको आहे क़ौम खे हिन समाज खे कुझु न कुझु डिलीवर कंदो अदब फन शाइरी आर्ट उनखे जेको आहे हमेशह